नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते मांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध में कोरोना SOPs जो नओं हुकुमनामो जारी कयो वियो आहे। कारोबार जो वक्त भी बदलायो वियो आहे। घरू खाते पारां अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। कराची जे ॾखण ऐं ओभर ज़िलनि में वधीक सख़्त लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हैदराबाद जे तालुके कासमाबाद, लतीफ़ाबाद सिटी तालुके में भी लॉकडाउन हूंदो। हैदराबाद डिवीज़न में जुमे ऐं आछर ते कारोबार मुकम्मल बंद रहंदो। घरू खाते पारां सिंध में कारोबार जो वक्त तब्दील करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सूबे में सुबुह 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं कारोबार करे सघिबो। जुमे ऐं आछर ते कारोबार मुकम्मल बंद रहंदो। अस्पतालूं, मेडिकल स्टोर्स ऐं पेट्रोल पंप्स 24 कलाक खुलियल रहंदा। बेकरियूं ऐं खीर जा दुकान रात 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। ब्यूटी पार्लर, सिनेमाऊं ऐं दरगाहूं बंद रहंदियूं। होटलनि तां खाधो पार्सल खणी वञण जी इजाज़त हूंदी। तफ़रीही मार्ग ऐं शादी हाल मुकम्मल बंद रहंदा। इंटरसिटी ट्रांसपोर्ट 50 सैकड़ो मुसाफ़िरनि सां हलंदी। मुसाफ़िरनि लाइ मास्क पाइण खे भी लाज़मी करार ॾिनो वियो आहे।